अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद तो सब खैरियत सां हूंदा। घणे टाइम खां पोइ जेको आहे सो आउं हिकिड़ी वीडियो रखां पियो। खैरपुरनाथन शाह समेत सॼी सिंध में 2024 जी इलेक्शन जो हर हंधि मौज़ू आहे। खैरपुरनाथन शाह में ऐं समूरी सिंध में पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, GDA, PTI, MQM ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं JUI ऐं आज़ाद उम्मीदवार बीठा आहिनि। ऐं ही उहे उम्मीदवार आहिनि जेके असांजे सिंध जो मुस्तक़बिल संवारींदा। सो उन में आम माण्हूअ खे ऐं असांखे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे। असीं खैरपुरनाथन शाह में जेको हिन वक़्तु जेको सियासी माहौल आहे उन में PP ऐं GDA जो जेको आहे सो मुक़ाबिलो आहे ऐं PP एंटी जेको आहे सो वोट पवंदो। खैरपुरनाथन शाह जी तारीख़ में पीपल्स पार्टी जे 3 दौरनि में पाण 2 दफ़ा बोर्डूं ॾिसी चुका आहियूं। 2007 में बोर्ड आई पर उन्हनि जो जेको स्केल हुयो एॾो वॾो कोन हुयो। 2010 में असांजी 5 लख आबादी हितां जी मुतासिर थी। 2022 जी बोर्ड में शहर मुकमल तबाह थियो, इदारा तबाह थिया, हथ सां वठी खैरपुरनाथन शाह खे ॿोड़ायो वियो। हितां जा माण्हू दरबदर थिया, हितां जा बच्चा दरबदर थिया। राति जे टाइम में 31 अगस्त ते सायरन पिया था वॼनि ऐं असांजा जेको आहे सो असांजे जेके नंढड़ा ॿार हुया, मासूम ॿारड़ा हुया, उन्हनि में कीहाट पइजी विया त ही कहिड़ो सायरन आहे ऐं ही बोर्ड जो ऐं तबाहीअ जो सायरन हुयो। गाॾी कोन पई मिले, रस्ता ब्लॉक हुया। अॼु जेके ही हज़ारनि जे तइदाद में, सवनि जे तइदाद में जेके जलसनि में गाॾियूं अची रहियूं आहिनि, बदकिस्मती सां खैरपुरनाथन शाह जी बोर्ड जे दौरान उहे गाॾियूं गुम हुयूं। 5000 जी किराए वारो 50,000 किरायो पियो वरितो वञे। सियासी माण्हू गुम हुया, सियासी कारकुन गुम हुया, उहिदेदार गुम हुया, MP MN चूंडियल जेका हितां जा नुमाइंदा गुम हुया। उन्हनि सां गॾु गवर्नमेंट जा ऑफिशियल्स, AC गुम हुयो, मुख्तियारकार गुम हुया। DC साहिब कमदारी जे पोयां लॻो पियो हुयो। शहर ॿुॾी रहियो हुयो, माण्हू मरनि पिया। 170 लाश खैरपुरनाथन शाह मां असां हितां खयासीं 2022 जी बोर्ड में। घर मुकमल तौर ते तबाह थी विया। नतीजे में छा थियो आहे, हिन वक़्तु ताईं खैरपुरनाथन शाह जो माण्हू अञा ताईं सिधो कोन थियो आहे। असांजी इकानमी हितां जी तबाह थी वई आहे, हितां जी प्रॉपर्टी सफ़ा डाउन थी वई आहे। असांजो जेको आहे सो फसल तबाह थिया, रोज़गार तबाह थिया। खैरपुरनाथन शाह जे माण्हुनि खे ही वक़्तु आहे जेको फ़ैसिलो करणु खपे। ही सही वक़्तु आहे जिते पाण जेको आहे सो हिकिड़े उन मरहले ते बीठा आहियूं, हिकिड़े फ़ैसिला किन मरहले ते बीठा आहियूं जेको आहे सो पाण फ़ैसिलो करे सघूं था। ऐं ही वक़्तु आहे सुभाणे जो वरी पाण मथे टुका कयूं, वरी पोइ पंहिंजे मथनि ते हथ हुजनि त हाय घोड़ा हुजे ऐं पाण वरी रस्तनि ते हुजूं। बजाए जेको आहे सो उनजे त अचो त हिन इलेक्शन में पंहिंजे हिसे जो कमु कयूं। ऐं जेकॾहिं तव्हां सही उम्मीदवार न चूंडिया त यकीनन वरी जेको आहे सो तबाही तव्हांजो मुक़दर हूंदी। ही रोड रस्ता जेके तबाह थियल आहिनि, गुज़िरियल 1.5 ॾहाके खां वठी 13-14 सालनि खां वठी असीं खैरपुरनाथन शाह जा माण्हू वक़्त जे नुमाइंदनि खां, सिंध हुकूमत खां इहा अपील कंदा रहिया आहियूं, घुर कंदा रहिया आहियूं त खैरपुरनाथन शाह खे वफ़ा नाथन शाही लाइब्रेरी ठाहे ॾियो जेका हिन वक़्तु ताईं इनकम्प्लीट आहे। ही कहिड़े मुंहं सां खणी जेको आहे सो इलेक्शन ई जेको आहे सो ही कैंपेन हलाए रहिया आहिनि। मुंहिंजो त उन्हनि खां सुवालु आहे, समूरनि खां सुवालु आहे, पर उन्हनि धुरनि खां सुवालु आहे जेके 3 दफ़ा जेको आहे सो जेके इक़्तिदार में रहिया आहिनि। तव्हां खैरपुरनाथन शाह जे नौजवाननि खे हिकु लाइब्रेरी बि मुकमल तौर ते कोन ॾेई सघिया आहियो। तव्हां कहिड़े मुंहं सां जेको आहे सो हिते रस्तनि ते घुमी रहिया आहियो, कहिड़े इलेक्शन जेको आहे सो तव्हां कैंपेन हलाए रहिया आहियो। हिन वक़्तु जेके सियासी उम्मीदवार बीठा आहिनि, जेके सियासतदान बीठा आहिनि, जेके इलेक्शन जी सियासत कनि पिया, उन्हनि जे जीअं बि जेको आहे सो एजेंडा में वफ़ा नाथन शाही लाइब्रेरी समेत खैरपुरनाथन शाह जे इदारनि खे एम्पावर करण जी का ॻाल्हि कोन कई पई वञे। सो ही वक़्तु आहे, अचो त पंहिंजे हिसे जो कमु कयूं। नौजवाननि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। असांजे जेको आहे सो
जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, सहाफ़ी आहिनि, वकील आहिनि, उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। अचो त जेको आहे सो खैरपुर नाथन शाह खे हिननि ॿोॾियुनि खां, तबाहियुनि खां, हथरादी ॿोॾियुनि खां बचायूं ऐं सही उमेदवार चूंडियूं। ऐं सही उमेदवार जी चूंड हिन वक़्त ते GD आहे ऐं हुनजा असांजा जेके कॉम्प्रेस साथी आहिनि। अचो त असीं सॼी सिंध में GD जा हथ मज़बूत कयूं, कॉम्प्रेसनि साथियुनि जा पंहिंजा हथ जेको आहे सो मज़बूत कयूं। जॾहिं बि महांगाई थिए थी, जॾहिं बि का तबाही थिए थी, जॾहिं का ॿोॾ थिए थी, जॾहिं बि जेको आहे सो को बि क्राइसिस अचे थो, त तव्हां समूरा सिंध जा माण्हू चओ था त कॉम्प्रेस त किथे आहिनि। पर हिनमहिल तव्हां खां सुवालु आहे त अचो इन्हनि कॉम्प्रेसनि जो जेको आहे सो साथ ॾियूं, उन्हनि खे वोट ॾियूं, GD जे माण्हुनि खे कामयाबु करायूं। हीउ वक़्तु आहे। पोइ सुभाणे मयार न ॾिजो त कॉम्प्रेसनि खे जेको आहे सो असां मौक़ो कोन जेको आहे सो न ॾिजो त कॉम्प्रेस त रस्तनि ते कोन था अचनि ऐं तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि कोन था कनि। हू पंहिंजे हणा वणा ॾेई जेको आहे सो तव्हांजी ॻाल्हि रखंदा आहिनि, आला ऐवाननि ते पहुचाईंदा आहिनि, एहतिजाज कंदा आहिनि, रोडनि ते हूंदा आहिनि। पर हीउ वक़्तु आहे, अचो त जेको आहे सो अयाज़ लतीफ़ पलीजे जा हथ मज़बूत कयूं, डॉक्टर कादिर मंगसी जा हथ मज़बूत कयूं, साईं सैद ज़ैन शाह जा हथ मज़बूत कयूं, रोशन बुरले जा हथ मज़बूत कयूं, फ़कीर इनायतुल्लाह बुरले जा हथ मज़बूत कयूं, असांजे लियाकत जतोई जा हथ मज़बूत कयूं, डॉक्टर असांजो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा हथ मज़बूत कयूं, मीर हसन पंवर बदीन जो दोस्त आहे गौलारची जो, अचो त उन जा हथ मज़बूत कयूं। सिंध में जिथे जिथे असांजा सिंध दोस्त जेके बीठा आहिनि, अचो त उन्हनि जा हथ मज़बूत कयूं, उन्हनि खे खटरायूं। इहे दोस्त जेको आहे सो असांजी ॻाल्हि रखंदा, इहे असांजे हक़नि जी ॻाल्हि कंदा इन्हनि असेंबलियुनि में। अचो त अॼु जो जेको आऊं जेकी ॻाल्हि रखां पियो, हीअ समूरी सिंध खे निमाणी हिकिड़ी गुज़ारिश आहे त सिंध में अचो त उहे माण्हू चूंडरायूं जेके असां ई तव्हांजी ॻाल्हि रखनि, जेके असां ई तव्हांजे क्लास जा माण्हू आहिनि ऐं उहे जेको आहे सो उहे असां ई तव्हां मां आहिनि। अचो त जेको आहे सो उन्हनि जा हथ मज़बूत कयूं। तव्हां समूरनि साथियुनि जी महिरबानी।